अस्सलाम वालेकुम। साथियों, अचो कोई एहतजाज असांजी तंज़ीम असांजे हक़नि ते विजूद जी जंग आहे। इन में सभ खां पहिरीं सभु इहो वचन करियो, इहो वाइदो करियो त असां अवल खां आख़िर ताईं जेसिताईं रैली हले थी तेसिताईं को बि साथ हेॾा होॾा छड़ो अचण न थिए। छाकाणि असीं उस्ताद आहियूं, असांखे केरु मुनज़िम करण जी ज़रूरत न आहे, असीं पाण मुनज़िम आहियूं। सभ खां पहिरीं उथी बि वाइदो करो त असां यकीनन गॾु आख़िर ते गॾंदासीं त इंशाअल्लाह ताला असांजा हक़, असांजो लेटर, असांजो नोटिफिकेशन असांजे मुबारक हथ जेकॾहिं असां कंदासीं असांजी कुवत ख़तम थिए। यादि सबत बाक़ी। अस्सलाम वालेकुम। उस्ताद इत्तेहाद गुजारिश कंदुसि मैडम शाइस्ता मलिक, चेयरमैन स्टेट फाउंडेशन, मैडम खे गुजारिश आहे त हू स्टेज तरफ़ अचनि ऐं सिंध जे उस्तादनि जे नालो पंहिंजो चिटो मौक़ूफ़ पेश कनि। उस्ताद इत्तेहाद सिंध जे उस्तादनि जो सर्विस स्ट्रक्चर, सिंध जे उस्तादनि जो सर्विस स्ट्रक्चर, सिंध जे मैडम साहिबा जवाहराबाद में ॻाल्हाईंदसि। गुज़ारिश कंदुसि मोहतरम मुहर्रम अली मुगेरी साहब, मरकज़ी सदर NCSD टीचर्स खे त साईं जन अचनि ऐं अची ख़ुशूसी ख़िताब करणु फरमाइनि। ही राति ॾिसो खन करंदो हुयो, ईंदो न वरी ही वंचारो, कुझु राति ॾिसो पोइ बात कयो, ही शोर वॼायो आहे प्यारा, ही शोर वॼायो आहे प्यारा। उस्ताद इत्तेहाद दोस्तनि खे गुज़ारिश थी कजे, हर असां अपील था कयूं, हाजी शफी मोहम्मद पाण अची हिकिड़ी रिक्वेस्ट कई आहे त जॾहिं घर छॾिया अथव, बचा छॾिया अथव, तकलीफ़ूं कयूं अथव, पैसो ख़र्च कयो अथव, जान माल जो जॾहिं तव्हां ख़्यालु न रखियो आहे त हिन रोड ते वेहण जे लाइ न रखियो आहे। दोस्तनि खे गुज़ारिश थी कजे त हिन में अची मजमूअ में रही इज्तिमाही तौर ते पैगाम ॾियो सिंध जा उस्ताद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अचबो जो धारे अचबो, हर देव ऐं आकाश खे मारे अचबो, हे मंज़िले मक़सूद, हे वाइदो आहे तोसां, जे अॻियां आयो उठ त डरे। काबिल एहतराम उस्ताद साहिबान, जीअं हाजी साहब जीअं हाजी साहब अव्हां खे
रिक्वेस्ट करे चुको है तो बराए मेहरबानी तवा लाइन में वियो, डिसिप्लिन में वियो, इंशाअल्लाह ताला अवा कामयाब आयो। दोस्तों थकजी पिया आहियो, यकीनन मूंसां गॾु तव्हां नारो ज़रूर हणाईंदो। ओ नारो अहिड़ो नारो हूंदो जो आला ऐवाननि ताईं ज़रूर पहुचंदो। तयार आहियो? सादे हक़ न साईं, हे तो बंगले मां न खपे, हो बि कीअं पहुचंदो। सादे हक़, घणा महिरबानी, थोड़ी लाउडली, थोड़ो आवाज़, थोड़ो शीशो ठाहियो। नारो क्रॉस करे चुको है पर सेक्रेटरी ताईं पहुचाइणो आहे। मोज़िज़ उस्ताद साहिबान, जीअं त हाजी शफी मोहम्मद सेठो साहब जी बहादुरी, सिकंदर अली जदोई साहब जी बहादुरी ॾिसी करे यकीन कयो त असांजा अञा बि हौसला बुलंद थिया आहिनि। दोस्तो अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त मां NCHD जो मरकज़ी उहिदेदार आहियां। हिन ई प्लेटफॉर्म ते असांखे हिननि ठोकेबाज़नि समरी तयार करे फिरी विया आहिनि। अव्हां खे पक हुजणु खपे, अव्हां खे यकीन हुजणु खपे त जीअं हाजी साहब चवे थो त जेसीं ताईं नोटिफिकेशन असांजे हक़ वाइदो हथ मथे कयो, हथ मथे कयो, हाजी साहब खे साथ ॾींदव इंशाअल्लाह ताला। हिननि कूड़नि खे असां ॿुधाईंदासीं त पेटलफ हुजे, NPS हुजे, IBA हुजे, NCHD हुजे, ये सब जेके उस्ताद आहिनि इंशाअल्लाह ताला तव्हांजे गिरबान में पकड़ींदा ऐं तव्हां खां ज़रूर हक़ वठंदा। महिरबानी। शपथ पटार पीए दी शपथ हो तो हुजूर मुल्क मिलो मंसूर कुली कोंदे केतरा। ये मां गुजारिश कर पटेल जिले खबर शादाबकोट जे बहादुर सदर मोहतरम साईं मुमताज अली वदो साहब जन के कहूं स्टेज ते अचन आईन सिंध जे उस्तादन जे आनो खिताब पेश कर। उस्ताद इत्तेहाद पटेल, उस्ताद इत्तेहाद पटेल, उस्तादन जे स्ट्रक्चर सिंध जी कुंड कुछ आयल सिंध जा मयूर गिरानी उस्ताद मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र खां आयल उस्तादनि जे एहतजाज में अॻवान ज़िले तालुक़नि में मुख़्तलिफ़ आयल मुंहिंजे खुद खां आयल सिंध जा सभिनी खे सलाम। साईं ही अजीब सूरत हाल है त सिंध जे सभिनी मुलाज़िमनि खे बुनियादी तौर ते मुलाज़िम सभु जो सभु असांजा भाइर आहिनि, पर जेको नारवा सुलूक सिंध जे प्राइमरी उस्तादनि खां मुसलसिल चइनि 5 सालनि खां अचे उन जो तारीख़ में मिसाल मिलणु मुश्किल आहे। तवातर सां तव्हां दोस्त वाक़ुफ़ आहियो, पूरी मुलाज़िम तंज़ीमनि जा 100% न त 50% मुतालबात तस्लीम थी चुका आहिनि। उस्ताद आहे जंहिंखे पीड़ियो थो वञे, लगायो थो वञे, जंहिंखे अज़ियतियूं ॾिनियूं थी वञनि, इहो प्राइमरी उस्ताद आहे जेकी हिननि जी बरबरियत सहंदो थो अचे। इहो सिंध जो प्राइमरी उस्ताद आहे जेको हिननि ॾाढियूं कयूं आहिनि उनखे सहंदो थो अचे। हिन सूरत हाल में भी जेकॾहिं असां न जॻियासीं त यकीनन असां मिसारजी वेंदासीं, तंज़ीम मिसारजी वेंदी, सिंध जी तालीम तबाह थी वेंदी। असां बुनियादी तालीम ॾींदड़ आहियूं, बुनियादी तालीम ॾींदड़नि खे एतिरियूं तकलीफ़ूं न ॾियो। सिंध जो प्राइमरी उस्ताद बाग़ी थी चुको आहे। सिंध जे प्राइमरी उस्ताद सां जेका तव्हां वेधन कई आहे उहा तारीख़ में मिसाल नथो मिले। चौथों साल आहे हिन ई स्टेज ते अचूं था, हिन ई स्टेज ते धक खाई
हिंदे स्टेज ते आंसू गैस जा शेल खाई वापस था मोटूं शर्म अचे तव्हांखे हया अचे हिन बुनियादी तालीम ॾींदड़ सिंध जे गयूर उस्तादनि खे तव्हां सदाई हथे खाली मोटायो आहे किरांदो हुयो 2015 हुई मोहतरम सिकंदर जुतोई वेठो आहे हितां जे उस्तादनि जज़्बे सां निकिता त यकीन ॼाणो असांखे उथारे न पियो सघे इहो शऊर पैदा करणो आहे ख़ुदा राहित ॿिए खे इंडियूं न हणो असां अदबी सिंध आला कंदा आहियूं त हाणे इंडी छॾे त असां अॻिते वधूं न पेर खुपनि त असां जाठो रहूं न सो ख़ुदा राहित ॿिए खे इंडियूं न हणो सिंधी जे प्राइम मिनिस्टर मथां ॾुखियो वक़्तु आहे सब स्ट्रक्चर का वॾी ॻाल्हि आहे जेका असांखे नथा ॾियनि या इनिशियल अपॉइंटमेंट हिननि जे लाइ को मसइलो आहे हाणे जेका हिननि असांजे मथां पहाड़ किराया आहिनि लखे रुपयनि जो सौदो थियो आहे इहे फरमाइशी प्रोग्राम हलियो आहे इश्तिहार जी आड़ में इहो बि हिकिड़ो वॾो धंधो थियो असीं मुतहद आहियूं उस्ताद जे मसइले ते जान जी क़ुर्बानी जे लाइ तयार आहियूं कंबर शदाद कोट 2015 में असां उस्ताद खे शहीद करायो असांजो उस्ताद शहीद थियो जदोजहद में ऐं उन जदोजहद में मूं समेत केतिरा ई उस्ताद ज़ख़्मी थिया असां क़ुर्बानी लाइ तयार आहियूं पर पंहिंजनि मुतालबनि खां पोइ हटण लाइ तयार न आहियूं हीउ वक़्तु अथव जेके न जाॻियो ख़ुदा जो कसम बि साथी ॿुधायो इख़्तिलाफ़ छॾियो अॻिते वधो ऐं पंहिंजा मुतालबा मिलायो महिरबानी बड़ी मेहरबानी साईं मुमताज़ अली मदर साहब जरथ तिख तवार वरकरवाई हेकड़ी सभई शइ थी आहे सूर्य सज़ावार हमा मंसूर हज़ार कहिड़ा चाहियो चाणीए हीअ मां गुज़ारिश कंदुसि मैडम तानिया बलोच स्टेट फाउंडेशन चेयरमैन खे गुज़ारिश आहे त मैडम साहिब अचे ऐं स्टेज ते हिन सिंध जे उस्तादनि जी मैडम शाइस्ता बलोच साहिबा खे गुज़ारिश आहे त हू स्टेज ते जी उस्तादनि जे हक़नि बाबति ॻाल्हाए सब खां पहिरियां ते तमामु आयल मौज़ूद उस्तादनि खे सलाम ऐं जेके बि हिते उस्ताद आया आहिनि उन्हनि खे जस हुजे त पंहिंजे हक़नि जे लाइ ॿाहिरि निकिरनि था पर अफ़सोस थी थिए थो सिंध गवर्नमेंट ते त उस्तादनि खे रोड ते विहण ते मजबूर कनि था जे उस्तादनि जे करे असांजा हुकुमरान असेंबलियुनि में वेठा आहिनि CM ठही वेठा आहिनि प्राइम मिनिस्टर ठही वेठा आहिनि ऐं उन्हनि ई उस्तादनि खे अॼु रोड ते उन्हनि विहारण ते मजबूर कयो आहे हुजण त इहे खपे हा त उस्तादनि खे हक़ घुरण खां पहिरियां ई उन्हनि जा हक़ मिलणु खपनि हा छो जो उस्ताद पंहिंजा जाइज़ मुतालबा ऐं जाइज़ हक़ था घुरनि के नाजाइज़ मुतालबा खणी करे पूरी सिंध जी कुंड कच्छ मां न आया आहिनि हू जाइज़ मुतालबा खणी आया आहिनि CM सिंध बिलावल भुट्टो ज़रदारी खे असां रिक्वेस्ट कयूं था त जेके बि हिननि जा उस्तादनि जा जाइज़ मुतालबा फौरी तौर ते उहे पूरा कया वञनि छो जो उस्तादनि जो इहो मयार न आहे त उस्ताद अची करे रोड ते विहनि हिते CM खे रोड ते विहणु खपे उस्तादनि सां गॾु अगरि उस्तादनि जा मुतालबा पूरा न पिया थियनि त छो जो CM जे अगरि वस जी ॻाल्हि न आहे त उस्तादनि जे करे उनखे इस्तीफ़ा ॾियणु खपे एजुकेशन मिनिस्टर खे इस्तीफ़ा ॾियणु खपे त उस्ताद जी अगरि उन्हनि खे अहमियत ख़बर हुजे हा त अॼु उहो इस्तीफ़ा ॾेई वेठो हुजे हा एजुकेशन मिनिस्टर पोइ बि असांजो पुरज़ोर मुतालबो आहे त हाणे बि टाइम आहे उस्तादनि खे मजबूर न कयो वञे ही उस्ताद लठियुनि जे लाइ न आहिनि हीअ उस्ताद रोडनि ते वेहण जे लाइ न आहिनि उस्ताद हिकु पैगंबरी पेशो आहे सिर्फ़ु ॻाल्हियुनि जी हद ताईं न हक़ीक़त में बि पैगंबरी पेशो आहे त उस्तादनि जा जाइज़ मुतालबा फौरी तौर ते हल कया वञनि हिन वक़्त ते नोटिफिकेशन ॾिनो वञे ताकी उस्ताद मजबूर थी करे अॻिते मूव न कनि असां पंहिंजे भाइरुनि सां गॾु आहियूं छो जो उस्ताद आहे त असां आहियूं अॼु असां जिथे बि आहियूं पंहिंजे उस्ताद जे करे आहियूं उस्ताद जी अहमियत जी ख़बर न हूंदी उहो ई जाहिल उस्तादनि खे रोड ते विहण ते मजबूर कंदो आहे ऐं असांजी पुरज़ोर अपील आहे CM सिंध खां त फौरी तौर ते नोटिफिकेशन ॾेई करे उस्तादनि खे में जेका बेचैनी आहे पूरी सिंध मां उस्ताद हिते वेठा आहिनि उन्हनि खे मजबूर न कयो वञे ऐं इहे लठियूं अगरि उस्तादनि ते वसियूं त असां उहे लठियूं उन्हनि ते बि वसाइण ॼाणियूं था
असां पंहिंजे भाइरुनि सां गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह मूंखे उमेद आहे त पंहिंजा हक़ वठी करे उस्ताद वापसि वेंदा, ख़ाली हथनि वापसि न वेंदा। वॾी महिरबानी। मैडम शाइस्ता साहिबा जी वॾी महिरबानी जे मैदान मल्हायो इन्हनि बहादुरनि जॾहिं बि जस्तजू कई आहे हमेशह ठकायो, हमेशह फतेह जे महिरबानी बग़ैर शमशीर जे बग़ैर तलवारनि जे फतेह सां कई आहे। अल्लाह तव्हांखे शहादाबाद कंदो, इंशाअल्लाह फतेह कंदासीं, हर हालत में कंदासीं। मां गुज़ारिश कंदुसि मोहतरम भूत साहब जन खे ताल को टंडो बागो ज़िलो वज़ीर साईं जन खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचण लाइ ख़ुशूसी ख़िताब कनि। बोलो साईं भूत साहब साईं जन मौजूद। महिरबानी साहब दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेके बि दोस्त पिंडा मोरो जे काफ़िले जो अॻवान साईं उबैदुल्ला अबड़ो ऐं उनजे सथ खे हिन पिंडाल मकन में भलीकार कयूं था ऐं पेटल मोरे मां तमाम बेहतरीन उस्ताद साईं मुजीब कोरेजो के गुजारिश है त इन सॼे पंडाल खे ख़ुशूसी ख़िताब करे। बिरिया तालके मां साईं गुलाम असफा सोलंगी ऐं उन सां जेका सथ आई आहे उनखे इन पंडाल में कंदे भलीकार कयूं था। उस्ताद इतिहाद बेटे ओलो साडा हक़ इहे ई काफ़िला वधंदा था वञनि त उहो ॾिसो त रोड जा ॿई पासा उस्तादनि सां भरिजी विया आहिनि। अञा पोइ हज़ारनि जी तइदाद में उस्ताद अची रहिया आहिनि। इंशाअल्लाह ताला जी नोटिफिकेशन वठी पोइ तव्हां वापसि वेंदासीं, न त ॿी सूरत में कराची प्रेस क्लब में सरापा एहतजाज हूंदासीं। उस्ताद अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बराबरी सरासरी असी घुरूं त एतिरी, बराबरी सरासरी असी घुरूं त एतिरी, पुछे तो को केतिरी त असां चऊं त हेतिरी, आज़ाद क़ौम जेतिरी, आज़ाद क़ौम जेतिरी। उस्ताद साहिबान साईं शफी सठो साहब, सिकंदर जतोई साहब ऐं पूरी सिंध खां कई आयल सभु महबूब असातिज़ा इकराम ऐं ख़वातीन असातिज़ा सभिनी खे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मौजूद सामीन इकराम ही बरंदड़ इशू केतिरनि ई सालनि खां यकीनन असांजे ऐवाननि ताईं पहुतल आहे ऐं असांजो रहियूं असांजी घोड़ा उन्हनि ताईं वञे थी, पर उन्हनि जे कननि ते का बि जूं सुरण जे लाइ तयारु न आहे। हे असातिज़ा मासूम पेर उघाड़नि, बचड़नि खे पंहिंजे स्कूलनि में छॾे पंहिंजे हक़नि जी जिदोजहद जे लाइ अॼु रोडनि ते वेठा आहिनि। को कंबर शहदाद कोर्ट ते मागनि था कई आयो आहे त को थरपार करजे रेगिस्तान मां हिते रिढ़ी पहुतो आहे। हिननि उस्तादनि जो को बि अहिड़ो मुतालबो न आहे जेको नाजाइज़ मुतालबो हुजे ऐं को बि अहिड़ी बि जेको आहे सो असांजी डिमांड न आहे जेका उहो क़बूल न कनि ऐं असांजे बुनियादी हुकूक में शामिल न हुजे। सभिनी शयुनि जे बुनियादी हक़नि में शामिल हुजण जे बावजूद अफ़सोस इहो आहे त असांजा बाला ऑफिसर ऐं असांजी मिनिस्ट्री जेका आहे उहो इन खां मुकमल तौर ते बेबहरा थी करे ऐं उन्हनि खे ॼण त का ख़बर ई न हुजे त को असातिज़ा इकराम सां एतिरो वॾो वेदन केतिरनि सालनि खां हली रहियो आहे। दोस्तो, जिदोजहद ऐं मुसलसल जिदोजहद ज़रूरु रंग लाहींदी आहे ऐं असांजे हिन जिदोजहद खे नाकाम करण जे लाइ यकीनन जेको आहे अंदरूनी खाना इहे प्लान बि तयारु थींदा हूंदा त इन्हनि खे कीअं छड़ वछड़ कयो वञे। सभ खां पहिरीं असांखे पंहिंजी सफ़ुनि जे इताद जी ज़रूरत आहे। उन खां पोइ हेॾो सारो मेड़ जेको गॾु थियो आहे, हिन मेड़ाके खे पंहिंजे मुतालबनि जी मंशा खां अलावा हितां उथण जो सोचण ई न घुरिजे। इंशाअल्लाह तबारक व तआला ही जेके एहतजाज हूंदा आहिनि या जेके धरना लॻंदा आहिनि इहे ज़रूर ब ज़रूर को न को रंग लाहींदा। असांजी जिदोजहद पंहिंजे ज़ाती हक़नि जी ऐं असांजो ईमान आहे त असांजी का बि जिदोजहद ग़लति न आहे। तंहिंजे करे शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो हो त सूरह मरी सोब खे दिल जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुड़े आड़ी ठाल मठार, मथा तेल तरार मार त मतारो थिए। सोचा है कफील अब कुछ भी हो, सोचा है कफील अब कुछ भी हो, हर हाल में अपना हक लेंगे, इज्जत से जिए तो जी लेंगे, वरना जाम शहादत पी लेंगे। इंशाअल्लाह असांजो अज़म आहे त
त पंहिंजे हुकूक जी जंग जे लाइ असां पंहिंजे घरनि खां सुबुह निकिता आहियूं। जेसिताईं असांजा हक़ न मञिया विया, जेसीं असांजो हक़नि जो नोटिफिकेशन जारी न कयो वियो, इंशाअल्लाह ही ॿुधा नौजवान ऐं असांजूं भेनरूं जेके हिन रोड ते वेठियूं आहिनि, इंशाअल्लाह पंहिंजे पेरनि ते पोइते कोन हटंदियूं। उस्ताद पेटेल मोरे मां साईं मुजीब करो जो कि गुजारिश करा थी दोस्तों सां ख़ुशूसी किताब करे। दोस्तनि खे गुजारिश आहे टाइम जो थोरो ख्याल रखनि, तमाम दोस्त कराइण जे लाइ तयार आहिनि। 2 मिंट पंहिंजा सजणी साणी कयाणा से विसरे हेश तरीके होए वतन जिन विसायो। तमाम उस्ताद साहब आहिनि ऐं मुंहिंजी भेनर, अस्सलाम वालेकुम। अॼु जेको साईं शफीउल सेठो साहब मुसलसल 10-20 ॾींहं जी जिदोजहद खां सॼी सिंध घुमी करे ही पंडाल सजायो आहे, उनजो को अहम मक़सदु आहे। पाण सभु गॾु थिया आहियूं कि मक़सद जे पोयां गॾु थिया आहियूं। मक़सद खां बग़ैर का बि तहरीक, का बि जिदोजहद बिल्कुलु न हूंदी आहे ऐं हर जिदोजहद पंहिंजा असर छॾींदी आहे। सिंध हुकूमत अहिड़ो त डिक्टेटरशिप वारी जेका जामूरियत जो जेको अंदाज़ पेश कयो आहे, गुज़िरियल तव्हां हफ़्ते में ॾिठो हूंदो वकीलनि जो एहतजाज जेके टके जे ऑफिसर जे ख़िलाफ़ 3 ॾींहं 36 कलाक मुसलसल रोड बाईपास बंदि रहियो, पर उन बावजूद बि टके जे ऑफिसर खे होड ते रखियो वेठा हुआ त इहा शर्म जी ॻाल्हि आहे। सिंध हुकूमत टके जो हिकिड़ो ऑफिसर आहे जेको करप्शन करे थो, 2 करोड़ रुपया मंथली वठे थो सॼे हैदराबाद मां, उनखे बदिली करण जे लाइ तयारु न हुआ। जेका क्रीम ऑफ सोसाइटी एडवोकेट्स हुया उहे वेठा रहिया रोडनि ते। अॼु वरी हिकु ॿी क्रीम ऑफ सोसाइटी हिकिड़ो टीचर आहे जेको तव्हांजे ॿार खे पंहिंजे हथ मां वठी करे, हो तव्हां जॾहिं नंढड़ो ॿारु पैदा थियो प्राइमरी सेक्शन में अचे थो, उनजो मुंहुं बि दोराए थो उहो उस्ताद, उनखे वॾो बि उहो थो करे, उनखे ॻाल्हाइण बि थो सेखारे, उनजी नीनी करे ख़तमु करे जेको आहे उनखे पढ़ण लिखण। अॼु हुन सूरत में इहो उस्ताद जेको बीठो आहे, अॼु जेको तव्हांजे रोड रस्ते में वेठो आहे, इन्हनि खां जेके कॉन्स्टिट्यूशनल राइट आहिनि, उन्हनि जा कॉन्स्टिट्यूशनल राइट आहिनि, सर्विस स्ट्रक्चर आहे, उहो न छॾियो वञे। दुनिया सॼीअ में, सॼी दुनिया जे अंदरि कॾहिं बि अहिड़ी कानूनी तौर ते, आइनी तौर ते नाइंसाफ़ी कंहिं हिसाब न थी आहे जेका हिन में सिस्टम पियो थिए। हर तरह सां 26 अमेंडमेंट ॾिसो, उनमें केॾी नाइंसाफ़ी आहे। उन सां गॾु समाज जे अंदरि न अमन आहे, उस्तादनि जे अंदरि न इंफ्रास्ट्रक्चर आहे, न फर्नीचर आहे, न स्कूल जी बिल्डिंगूं आहिनि। STR पॉलिसी तहत मनपसंद उस्तादनि खे पंहिंजे शहर जा स्कूल ॾेई उन्हनि खे हिकिड़े स्कूल में जिथे 200 उस्ताद 30 उस्ताद रखिया अथनि ऐं जिथे 100 उस्ताद हुते हिकिड़ो टीचर पढ़ाए थो पियो। इन खां वधीक जेके डायरेक्टरशिप ऐं जेका ॿिया हिन जा वेठा आहिनि DO TOs एॾी करप्शन करे माण्हुनि खे तव्हां जेको आहे हेॾे छिड़विछड़ पिया कयो त हीउ जेको शागिर्दनि जो जेको मुस्तक़बिल आहे, तव्हांजी असांजे बचड़नि जो जेको मुस्तक़बिल आहे, उहो त उदास थी न पियो वञे। हिकिड़ो 100 उस्ताद ते हिकिड़ो उस्ताद हुजे, ॿियो 50 उस्ताद में 50 उस्ताद अचनि ऐं डायरेक्टर पंहिंजा मोडिफिकेशन पिया कनि, पैसा वठी DOs पिया कनि। उन सां गॾु वञो साईं मेडिकल लीव जे लाइ त 10,000 रुपया घुरनि, जेकॾहिं ॿिए कम लाइ वञे 20,000 रुपया घुरनि। हीउ धंधो कहिड़ो? हीअ एजुकेशन ते इंटरनेशनल फंडिंग अरबे रुपयनि जी आहे, अरबे रुपयनि जी इंटरनेशनल फंडिंग आहे जेके फुर्ज पिया कनि। हींअर एशियन बैंक लाइ केतिरी हिन जे मथां इन्वेस्टमेंट कई आहे, उन बावजूद बि हीउ जेको असांजो मिनिस्टर साहिबु वेठो आहे, वॾा शेयर ॿुधाए, वॾा हवाला ॿुधाए असांखे चूतियूं पियो करे। बाबा असां सभु सम्झूं था, तूं जिथे जाओ वहीं असां उते उस्ताद रहियो आहे। हीउ असांजो उस्ताद जिथे पढ़ियो हुयूं उते बि उस्ताद रहियो आहे। हीउ चूतियूं करणु छॾे ॾे, उस्तादनि खे सर्विस स्ट्रक्चर बहाल कयो वञे। उन सां गॾु ग्रुप इंश्योरेंस जी जेका अमेंडमेंट आहे उते पई आहे। उस्ताद मरे पर ग्रुप इंश्योरेंस सां मरे, पैसा हुनजा ज़िंदगी न कढियो, उहो मरे उन खां पोइ तव्हां ग्रुप इंश्योरेंस ॾींदो। शर्म जी ॻाल्हि आहे त हीअ जेका फाइनेंशियल स्ट्रक्चर, हीअ फाइनेंस डिपार्टमेंट जेका सभिनी मोटाई आहे, एजुकेशन डिपार्टमेंट उते पता इहा त न बर्डन आहे। बाबा बर्डन आहे तव्हां जेको 200% पंहिंजो पघारूं पिया वधायो, बर्डन कोन्हे को। उस्तादनि खे न हाउस रेंट अलाउंस आहे, उस्तादनि खे न तव्हांजो ॿियो TAT आहे, न को चाहे 50,000 जी सुकी पघार ते उस्ताद सॼो ॾींहुं अचे, जॾहिं 15,000 मोटरसाइकिल जो तेल थो थिए हुनजो। हीउ नियाणियूं हीउ उस्ताद खे 50,000 ते सफ़र पिया कनि, तव्हांजी हिन इंफ्रास्ट्रक्चर जेको साइकोलॉजी जा पेशेंट न थींदा, भई छा थींदा? ऐं सिंध गवर्नमेंट खे इहो चिताद हुजा, हीउ सर्विस इंस्पेक्टर वटि वेंदासीं, हिनखे नोटिफाई कयो ऐं पंहिंजे फाइनेंस वारनि जे जेको कंधे में रसो विझो, बाबा सुधरो।
इहो उस्ताद जो वाइड़ो न आहे, इहा अकेलो न आहे, हिन खां सॼी सिंध गॾिजी पवंदी। हिननि जा शागिर्द वकील आहिनि, हिन जा एसपी वकील आहिनि, हिननि जा DIG वकील हर सभु हर मकतब फिक्र में कामेश्वर अदीब उस्ताद जो शागिर्द आहे, उहो हुन सां गॾु आहे। उस्ताद खे लावार सम्झी करे हुनखे कंहिं बि हमले जी कोशिशि न कजो। त असांजी दोस्तनि जी महिरबानी। हींअर मां इंतहाई मशकूर आहियां मेहरान टीचर्स एसोसिएशन सिंध, मोहतरम पीर हाजी शमसुद्दीन साहू साहब, मोहतरम मरकजी सदर मोहतरम साईं मोहम्मद खान लाखो साहब, मरकजी सेक्रेटरी जनरल मोहतरम साईं मोहम्मद कासिम पठान साहब, ऐं उन्हनि सां गॾु जेके उस्ताद ऐं असांजूं भेनर साहिबान हिते मौजूद आहिनि, उन्हनि खे असां हिन उस्तादनि जे मेल में अचण ते दिलि जे गहराइनि सां भलीकार कयां थो। उन सां गॾोगॾु मां गुज़ारिश कंदुसि मोहतरम साईं मोहम्मद खान लाखो मरकजी सेक्रेटरी जनरल मेहरान टीचर्स एसोसिएशन सिंध खे त साईं जन ख़ुशूसी खिताब करणु फरमाइनि। जनाब उस्ताद साहिबान सिंध हुकूमत खे मां इहो ॿुधाइण थो चाहियां त उस्ताद जेको आहे तव्हांजे ॿार खे सवारे तयारु करे ऐं तव्हांजे मथे उदनि ते फाइल थियनि था, तव्हां उस्तादनि जा मसइला हल नथा कयो। एतिरो जो उस्तादनि खे वाटर कयनि ऐं उन्हनि जे टीचरुनि खे घसीटण कयो, पोइ वरी उन्हनि जा मसइला जेके आहिनि आख़िर में जेको आहे टेबल टॉक्स कंदा आहियो। तव्हां पहिरीं संदा इहे मसइला हल कयो। असां चऊं था त असांजे उस्तादनि जा मसइला फौरी तौर हल कयो, जे न त पोइ इहो उस्ताद जेको आहे पूरी सिंध में वसी पंहिंजो जेको आहे एहतजाज कंदा। ऐं तव्हां जो रोकण खां इहा ॻाल्हि ज़ोर आहे, पीपुल्स पार्टी हुकूमत असांजी आहे, असां ई हिननि हुकूमतुनि खे जेको आहे वोट कराईंदा आहियूं, असां ई हिननि खे हिननि जायुनि ते पहुचाईंदा आहियूं। अफ़सोस आहे जो ही पहिरीं असांजी ॻाल्हियूं न मञींदा आहिनि, पहिरीं असांखे असां ते तशदुद करे असांखे पाणी किलो हणंदा आहिनि ऐं पोइ आख़िर में वरी वञी चवंदा आहिनि हाणे टेबल टॉक्स कयो, हाणे तव्हांजा मसइला असां ॿुधूं था। इन खां बहितर आहे त मां सिंध हुकूमत खे अर्ज़ु थो कयां त हीअ फौरी तौर असां सां टेबल टॉक्स कनि ऐं इन हद ताईं न वञनि जो उस्तादनि खे जेको आहे घसीटनि, उन्हनि खे तशदुद कनि पुलिस जे हथों, ऐं उहे पुलिस एहलकार यादि रखनि तव्हां असां उस्ताद न पिया आहियो, तव्हांजा बच्चा सड़क पर आहिनि। ॿाहिरि मुल्कनि में उस्ताद जी गाॾी थी हले त मुल्क जो हुनजो वज़ीर आज़म पियो पीउ थो वञे। तव्हांखे शर्म अचणु खपे, इन उस्तादनि जी इज़त ऐं एहतराम कयो। तव्हां बहितर में बहितर जेको आहे शहरी बि थी सघो था, ऑफिसर बि थी सघो था। मां कहिड़ी शइ कई पंहिंजी जान वठंदुसि, माण्हू सभु थोरो बाक़ी सभु आहिनि के माण्हू असांजे उस्तादनि में महिरबानी। वॾी महिरबानी साईं लाखो साहिब जी महिरबानी। हिकु दफ़ो ॿिया बि उस्तादनि खे गुज़ारिश आहे जेके स्टेज जे पोयां उस्ताद साहिबान बीठा आहिनि, महिरबानी करे उन्हनि खे अपील थी कजे सदारा हीउ सॼो काफ़िलो पोयां वेठो आहे, इन सत सां सभु गॾु वियो ऐं फुटपाथ जे परियां जेके उस्ताद साहिबान वेठा आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश आहे पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ सिराप एहतजाज हिन रोड में असां सां गॾु अची वियो। वॾी महिरबानी। तालके काज़ीमन मां उस्ताद हाफ़िज़ कुर्बान नेतो ऐं साईं अर्श नारायण खे हिन पंडाल में अचण ते भलीकार कयूं था। पेटेल हैदराबाद तालको कासिम मोहतरम अमीर अहमद जतोई साहब, नियाज़ अहमद दाराई, मोहम्मद शरीफ बिजो साहब, इकबाल अगन साहब, तफील जावी, शौकत अली भट्टी साहब जी अॻवानीअ में सभिनी पहुतल उस्तादनि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार कयूं था। तालको मांझन ज़िलो जानसरो खां काफ़िलो साईं मोहम्मद इब्राहिम मला, साईं अब्दुल सत्तार थेबाटी, शाह नवाज़ मेमण, हयाल खान सोलंकी जी अॻवानीअ में पहुतो आहे। साईं जन खे भलीकार कयूं था। पेटेल तालको कोटली जो काफ़िलो जान मोहम्मद मुरफत, मुख्तार खुआरो जी अॻवानीअ में पहुचण ते साईं जन खे दिलि जे गहराइनि सां भलीकार कयूं था। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश थी कजे उस्तादनि खे हथ ॿधी पंहिंजे महबूब करीम जे सदके पंचनि पाक जे सदके हिन पंडाल जी ज़ीनत बणिजे त ख़बर पए रस खे त केतिरा उस्ताद मुतहद मज़बूत ऐं मुनज़्ज़म आहिनि। ऐं इंशाअल्लाह ताला ही जेको एहतजाज आहे, जेको अॼु एहतजाज थी रहियो आहे, इंशाअल्लाह ताला इहो नोटिफिकेशन ते जारी थियण ताईं जारी रहंदो। ऐं जेकॾहिं असांजा नोटिफिकेशन जारी न कयो वियो त सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वेंदी।
सिंध जो हर प्रेस क्लब उस्तादनि जी कैंप सां भरियल हूंदो ऐं उहे नारा हूंदा तव्हांजे ख़िलाफ़ जेसीं ताईं अवां असांखे पंहिंजे हक़नि जो नोटिफिकेशन नथा ॾियो। सिंध जे प्राइमरी उस्तादनि जो वॾे में वॾो मसइलो सर्विस स्ट्रक्चर आहे, पर शर्त इहो आहे त उनजी जेका डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट आहे, जिन दोस्तनि जा 3-4 साल काउंट न कया विया आहिनि, असां सर्विस स्ट्रक्चर क़बूल न कंदासीं जेसीं ताईं हर उस्ताद खे सीनाटी नथी ॾिनी वञे। उस्ताद इत्तेहाद पेटेल दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन पुलिस वारनि खां न ॾिजो बाबा, हिननि खे असां पढ़ायो आहे, हे छा लटियूं हणंदा, हिकु हणंदा, ॿ हणंदा, टे हणंदा, हिते जो अॼु गॾु थिया आहियूं त छो थिया आहियूं? या त असांखे नोटिफिकेशन ॾियो या गोली हणी मारियो या त असांखे डंडा हणी मथां फाड़ो। अॼु असां हिते सिर्फ़ु एहतजाज पढ़ण आया आहियूं। कराची प्रेस क्लब ते सिंध जो उस्ताद मुख़्तलिफ़ तालुकनि खां मुख़्तलिफ़ ज़िलनि खां 700-800 किलोमीटर परे खां अॼु उस्ताद पहुतो आहे। इंशाअल्लाह ताला सिंध जे प्राइमरी उस्तादनि जी फतह यकीनी आहे। उस्ताद इत्तेहाद पेटे